नाज़रीन, लकी गुलाम शाह में नींगर के बदफ़ैलीअ बाद घुटा ॾेई क़त्ल कंदड़ क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ भुट्टा बिरादरी एहतजाज कयो आहे। इज्तिमाई बदफ़ैलीअ जो निशानो बणिजण बाद घुटा ॾेई क़त्ल कयल मासूम नींगर अताउल्ला भुट्टो जी क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ भुट्टा बिरादरी पारां मंसूर भुट्टो, कामरान, हादी बख्श भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवाणी में हाई स्कूल जे गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चवां त हफ़्तो अॻु इमरान उर्फ़ राजू पठाण समेत 4 जवाबदारनि 13 वरनि जे नींगर अताउल्ला भुट्टो खे इज्तिमाई बदफ़ैलीअ जो निशानो बणाइण बाद घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल करे लाश सिंध वाह में लोड़े छॾियो हो। हुननि चयो त शिकारपुर पुलिस हफ़्तो गुज़रण बावजूद जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो, जंहिं करे सम्झूं था त पुलिस जवाबदारनि सां बिठ बणियल आहे। हुननि चयो आहे त जवाबदार बाअसर माण्हू आहिनि जेके मक़तूल नींगर जे वारसनि खे केस तां हथु खणण लाइ धमकियूं पिया ॾियनि। जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करण समेत मक़तूल नींगर जे वारसनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।